एक शींहुं ऐं गिदड़ जंग में रहंदा हुआ ऐं उन्हनि जी पाण में घाटी दोस्ती हूंदी हुई। हिक ॾींहुं गिदड़ शींहं खे चयो त मामा सुभाणे पाण फलाणे ॻोठ में फलाणे इलाइक़े में फलाणे पासे हलंदासीं, वॾो शिकार आहे, ॾाढो खाई मौज करे ईंदासीं। शींहं गिदड़ खे चयो त न यार, इन पासे तमामु घणो ख़तरो आहे ऐं इन पासे कुता घणा आहिनि, उन करे मुंहिंजी दिलि नथी चए त उन पासे हलिजे। गिदड़ शींहं खे चयो त कुतनि जो तूं फ़िक्र ई न कर, मुंहिंजी ॻोठ जे चङे मुड़ुस सां सुठी सारी दोस्ती आहे ऐं तालुक़ु वास्तो आहे, मां उन खां पर्ची वठी छॾी आहे, पाण खे को चवण वारो ई कोन्हे, बसि रुॻो हलणो आहे ऐं मौज करणी आहे। ॿिए ॾींहं ते गिदड़ ऐं शींहुं निकिरी पिया। जॾहिं ॻोठ में पहुता त ॻोठ जे कुतनि अची हिननि खे वरायो। ॻोठ जा कुता जॾहिं हिननि जे कढ लॻा त गिदड़ अॻिते थी भॻो वठी ऐं शींहुं उनखे पोयां सॾु करणु लॻो। चयईंसि त यार बीह त, काॾे थो भॻो वञी, तो जो ॿुधायो त तो वटि चङे मुड़ुस जी पर्ची आहे त पोइ ख़तरो कहिड़ो। गिदड़ शींहं खे चयो त मामा पर्ची ज़रूरु आहे, पर इहे निभागा सभु अणपढ़िया आहिनि, बहितर इहो अथई त क़दमनि ते ज़ोर ॾे ऐं निकिरण जी कर। दोस्तो, इन तरह जूं सबक़ आमोज़ ते मुश्तमिल वीडियोस ऐं बहितरीन कहाणियुनि जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे शेयर कयो।